बिरासिटी मां ख़बर ॾींदा हलो त बिरासिटी में PPHI जे BHU सेंटर दाली ते औरत हसीना ज़ाल इलाही बख्श हिक ई वक़्त में 3 ॿारनि खे जनम ॾिनो। डॉक्टरनि पारां 2 ॿारड़ा ऐं संदन अमर सेहतमंद करार। औरत ऐं 2 ॿारड़ा डिलीवरी बाद पंहिंजे घर मुंतकिल। ॻोठ रमज़ान बिरोही वासी औरत हसीना ज़ाल इलाही बख्श बिरोही दाली सेहत मर्कज़ में नॉर्मल डिलीवरी दौरान 3 ॿारनि खे जनम ॾिनो। उन मौके ते जनम ॾींदड़ औरत जे मुड़ुस इलाही बख्श बिरोही जो चवणु हो त अल्लाह पाक जो शुक्र आहे मूंखे 2 धीअरुनि जेके रहमत आहिनि ऐं हिक पुट जेको नेमत जो तोहफ़ो मिलियो आहे, जंहिं ते मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। राब्तो करण ते PPHI जे डिस्ट्रिक्ट मैनेजर कैप्टन रिटायर्ड डॉक्टर मोहसिन अब्बासी जो चवणु हो त असांजे तमाम सेंटरनि ते डिलीवरी तोड़े सिहत जी सहूलतुनि समेत तमाम टेस्टूं ऐं दवाऊं मुफ़्त ॾिनियूं वेंदियूं आहिनि। असां वटि डॉक्टरनि समेत तमाम स्टाफ क़ाबिल आहे जेको बहितरीन कमु करे रहियो आहे। हिन चयो त ही पहिरियों दफ़ो नाहे, इन खां अॻु बि असांजी टीम अहिड़ा केसिस हल कया विया आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।